अदा थोड़ा बाहर सिंध पुलिस जो हिकिड़ो बहादुर ऑफिसर आहे पूरी सिंध सुञाणो नथी मंझो लोगो किथे आहे यार हे लोगो तो ॾियो यार सौ धाड़ियल मोहन आहिनि हर हिकु क़ौम जा हीअ असांजे ॿार हिकिड़ी वॾी नालिया जी एसपी कया हिकिड़ी भंगार वड़ो आहे एसपी खां उहो सवाल पुछे त उहा तूं धाड़ियल पंहिंजे बंगले ते छो घुरायो सरदार शेरियार खान तव्हां जेके हाउस ते मिली विया छा इंफॉर्मेशन आहे त उन ॾींहुं थियो छा आहे अधे छा ॿुधायो अधो मीटिंग एसपी सां गॾु हुई न जंहिं ॾींहुं उमर शहर ऐं ॿियो जंहिं हमिलो थियो आहे उन ॾींहुं जो छा मसइलो मोकिलियो साईं अधो हुयो ई एसपी ऑफिस में मीटिंग ते मसइलो थियो आहे एसपी पाण मोकिलियो हो ॾिसो मसइलो छा थियो आहे उन खां अॻु में एसपी ताईं इहो मिली वियो आहे शहर खां इहो उमिरि जेको हुनजो शहरियार जो आहे धाड़ेल आहे इनाम उहो मिली वियो आहे उहो हितां वापसी वियो आहे एसपी खां पुछे तूं हुनखे घुरायो छो हुनखे वापसी ऐसे जो तूं पाबंद कयो ऐसे जो तूं ॿुधायो त उहो मां हिन माण्हू खे घुरायां थो हिनखे तूं सेको ॾिजे अहिड़ी त का ख़बर ई कोन्हे ऐसे जो त का शइ तव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे त उमर शहर एसपी सां मिलण आयो साईं बिल्कुलु आयो हुनजे हाउस ते आयो वापसी में वञी हुनजी 100 माण्हुनि सां दुश्मनियूं हज़ारे पुलिस जा जवान शहीद कई वेठा आहिनि अलाए केतिरा हुनजे मथां केस आहिनि 50 लख बिल्कुलु हिकिड़ी गाॾी में वारा कसम ते क़ुर ते हथ रखी करे चए शहरियार खान वारा न हो गॾु बिल्कुलु हो हुन सां गॾु कोर्ट में अचण जो छा मतिलबु हाणे ॾिसो न मक़सदु आहे हुन खां हिकिड़ी वॾी ग़लती थी आहे हुन हिकिड़ो धाड़ियल घुराए पाण वटि उनखे वरी वापसी तूं मोकिले थो त हुनखे ठीकु आहे हद जी एस जो के त तव्हां ॿुधायो त हे मसइलो मां कयां थो तूं हिनजी सेकोड़ी कर तूं हुनखे घुराए वरी हुनखे मोकिलींदो अलाए तूं हुनखे हथ सां मारायो आहे हथ सां हुनखे तूं मारायो आहे हथ सां का शइ कई आहे तूं एॾो तव्हां कहिड़े बि पुलिस ऑफिसर खे हथ रखायो क़ुर शरीफ़ ते शकूर लाखे जी नौकिरी कीअं रही आहे कॾहिं बि कंहिं लोफर जे अॻियां झुकियो न